अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए चार जेडीओ न्यूज़ यहाँ वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कयो था। नवाब शाह अब्दुल सलाम डेहरी जी टाउन कमेटी दौड़ जे मुलाज़िमन 12 महीननि जूं पगारूं न मिलण ख़िलाफ़ बिलावल गोरचाणी, शहबाज शाह, गुलाम कंबर मरी, गुलमरी गोरचाणी, अली लिगारी ऐं ॿिए जी अॻुवाणी में बेनज़ीराबाद प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे जे हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर हुआ। मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां 2012 खां टाउन कमेटी दौड़ जा मुलाज़िम आहियूं। असांखे ऑर्डर ॾिना विया, सर्विस बुक ठाहिया विया आहिनि, मेडिकल करायो वियो ऐं हाणे चवनि था त तव्हांजा ऑर्डर जाली आहिनि। हिननि चयो त उहा सख़्तु नाइंसाफ़ी आहे ऐं दौड़ जो टाउन ऑफिसर ऐं ॿिया नाइंसाफ़ी करे रहिया आहिनि। असांजी केरु ॿुधण लाइ तयारु न आहे। हिननि मुतालबो कयो त असांखे रहियल पगारूं जल्द खां जल्द ॾिनियूं वञनि, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। चार जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो चार जेडीओ न्यूज़।